अस्सलाम वालेकुम। एक दफ़ो वरी एक नंढड़ी नेकी तव्हां सां शेयर कयां थी, जेको मूं अकेलीअ जे वस जी ॻाल्हि नाहे। इहो तव्हां सभिनीनि जे कोऑपरेशन सां, अल्लाह जी महिरबानीअ सां ही सभु कुझु मुमकिन थियो आहे। ऐं जॾहिं असां कंहिं चङे कम जे लाइ इब्तिदा कंदा आहियूं, आगाज़ कंदा आहियूं, त अल्लाह साईं पाण ई वसीला ठाहींदो आहे। सो मूंसां गॾु बि घणेई शामिल आहिनि ऐं उन में मुंहिंजो को कमाल नाहे, इहो अल्लाह जो करम आहे, उनजी महिरबानी आहे। त हिकिड़ी ॿी छोकिरीअ जे लाइ अॼु असां हेतिरो सामान ही जमा कयो आहे, जेको मां पैक करे रही आहियां ऐं शाम ताईं इहो हलियो वेंदो उन्हनि ताईं। शादी त अॻिले महीने आहे, रबीउल अव्वल जे महीने में, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं असां कंहिंखे कुझु जमा करे ॾींदा आहियूं त थोरो उन्हनि खे आसिरो थींदो आहे, दिलि खे टेक थींदी आहे त भई असां वटि हेतिरो सामान या हेतिरियूं शयूं मौजूदु आहिनि, पोइ जेको कखपनि हो पाण करे सघनि। ऐं हे बि जंहिं छोकिरीअ जे लाइ जमा कयो आहे, उन ऐं उनजी माउ ऑलरेडी टुक जूं चादरूं, भर्त जा विहाणा, रिलियूं 2-3 ऐं जेको बि ज़ाहिर आहे ग़रीब माण्हू आहिनि ऐं हुननि वटि हुनुर आहे त हुननि थोरे घणे मां करे जेको पाण खां पुॻो अथनि उहो जमा कयो आहे। मूंखे ख़ुशी थींदी आहे ॾाढी अहिड़नि माण्हुनि जी मदद कंदे जेके लाहे पाहे ॿियनि ते न बीहंदा आहिनि, बल्कि उन्हनि जे पंहिंजे वस में पंहिंजा सोर्सिस जेतिरा बि हूंदा आहिनि उन जे ज़रिए सां उहे कुझु न कुझु कमु कंदा आहिनि। सो हिननि शयुनि जी डिटेल मां तव्हांखे ॾेखारियां थी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। जंहिं बि मुंहिंजे सॾ ते लबैक चयो, जंहिंजी बि दिलि वॾी आहे, जंहिं बि पंहिंजो पैसो ख़र्चु कयो, जंहिं कुझु सामान ॾिनो, सो हिन छोकिरीअ जे लाइ असां सिर्फ़ु थांव जमा कया आहिनि। 3-4 कपिड़नि जा जोड़ा ऑलरेडी मां मोकिले चुकी हुयमि काफ़ी पहिरियों, जॾहिं असांखे ख़बर पई त हिन छोकिरी जी शादी थियण वारी आहे। सो उहे कपिड़ा हुननि वटि आहिनि, बाक़ी उहो पाण ई अरेंज कंदा जेको बि हुननि खां थींदो। सो हे शयूं आहिनि। 2 देगड़ियूं आहिनि वॾी साइज़ जूं, हिकिड़ी हीअ तई आहे कढ़ाई, हिन जो इहो ई ढकु मिली सघियो, छो त हिन सां गॾु ढकु न हो त मां हिन जे लाइ इहो ढकु वरितो। हीअ 3 बास्केट्स जो सेट आहे। हे 3 पीस ट्रे सेट, माशाअल्लाह। थाल आहे हिकिड़ो स्टील जो ऐं उन सां गॾु हे देगड़ियुनि सां जेको कुझु बि यूज़ थींदा आहिनि, 6 नंढा चमचा, 6 वॾा चमचा, 2 छुरियूं, हिकिड़ी छाणी, ठीकु आहे। उन सां गॾु हीअ हिकिड़ो सॉसपैन चांहि जो ऐं फ्राइंग पैन आहे, ऐं हिकिड़ी चांवरनि छाणण जी छाणी आहे, ऐं हीअ आहे मसाला बॉक्स, माशाअल्लाह। ऐं हीअ 3 दॿा घर में आम तौर ते इहे शयूं यूज़ थींदियूं आहिनि, वठण में सस्तियूं आहिनि, इस्तेमाल में वैल्यूएबल आहिनि ॾाढियूं। इन करे मां अहिड़े क़िस्म जूं शयूं, हीअ सस्तियूं शयूं मां ज़रूरु वठंदी आहियां, जीअं बॉक्स जो सेट, हीअ मसालादान 3 सेट, ऐं हीअ सभु मूंखे 150 ऐं 160 रुपए में मिलिया आहिनि। हीअ हिकिड़ो ख़ूबसूरत स्टाइलिश प्यालो आहे, जेको मां डॉलर शॉप तां वठी आई हुयमि 160 रुपीज़ जो। त मूं चयो ग़रीब आहिनि छोकिरियूं भले, पर सुठी शइ, स्टाइलिश शइ हर कंहिंजे घर में हुजे त दिलि त सभिनी खे आहे न। हीअ वरितो हिन जे लाइ मां चांहि जो थर्मास। हीअ मग आहिनि, 6 मग ऐं चक्रो वेलण बिल्कुलु पैक्ड आहे स्टैंड सां गॾु, माशाअल्लाह। हीअ वाटर सेट, हीअ जग आहे हिन जो, ऐं इहे हिन जा 6 गिलास आहिनि, इहो हिन जो नसीबु आहे। ऐं हीअ सेट आहे बाथरूम जो, हिकिड़ो टब, बाल्टी, संदली, मग ऐं साबुणदानी। इहे पैक कंदमि वापसि हिननि दॿनि में, इहे मां कढिया आहिनि पिक्चर्स जे लाइ ऐं वीडियो ठाहिण जे लाइ। हीअ कंप्लीट डिनर सेट प्लास्टिक जो, ज़ाहिर असां इहो ई अफोर्ड करे था सघूं पंहिंजे चंदे जे पैसनि मां। इहा बि वॾी ॻाल्हि आहे, वॾी महिरबानी आहे उन्हनि जी जेके इन में कंट्रीब्यूट कनि था। त हीअ कंप्लीट आहे डिनर सेट, बॉक्स में इहो बि वेंदो वापसि। उन खां पोइ आहे हीअ हिकिड़ो हॉटपॉट ऐं कूलर जो सेट, इहे बि वापसि हिन में वेंदा। खोलण जो मक़सदु इहो आहे त हिकु त फ़ोटो कढां, वीडियोज़ ठाहियां, ॿियो हिननि जे साइड में स्पेस इलाही आहे दॿनि में न, जॾहिं हीअ शयूं बंदि थियूं थियनि त काफ़ी जाइ अथनि पासे में। त मां जेके नंढियूं शयूं आहिनि, बास्केट्स आहिनि, प्लास्टिक जो सामान आहे, चमचा वग़ैरह, इहे मां हिननि जे पासनि में विझी छॾींदमि। सो हीअ आहे उनजो नसीबु, जेको असां सभिनी जे हथां गॾिजी मिली जुली हुन छोकिरीअ ॾांहुं वेंदो। अगेन शेयर करण जो मक़सदु तव्हां सभिनीनि ताईं इहा मालूमात बि पहुचाइण त कंहिं ॾिनो, छा ॾिनो, पैसा ॾिना, सामान ॾिनो, ऐं उनखां अलावा मोटिवेशन जे लाइ बि, जिते आहियो, जंहिं बि हंधि रहो था, ॻोठ में, शहर में, पंहिंजे आसपास तव्हांखे ज़रूरतमंद इलाही मिली वेंदा। छो त ग़रीब घणा आहिनि असांजे मुल्क में, ऐं अमीर घटि आहिनि, ऐं अमीरनि में बि ॾियण वारी दिलि घटि माण्हुनि खे आहे। सो अल्लाह साईं तव्हांखे जिते मौक़ो ॾिए, इहा हक़ीक़त में असां पंहिंजे आख़िरत लाइ बचत था कयूं, आख़िरत जे अकाउंट में नेकियूं था जमा कयूं, जेको कुझु असां ॿिए जी मदद था कयूं। हिननि जो इहो एतिरो बार बि लथो, हे तक़रीबन मूंखे यादि न आहे एग्ज़ैक्ट हिननि जी प्राइस, पर ही 16-17 हज़ार खां थोरो मथे जो ई हूंदो सामान।
त अलाह साईं ॾिए थो, हू पाण 2 वॻा बि नथा वठी सघनि, पाण सिर्फ़ु उहो कमु करे थियूं सघनि वीचारियूं जेके हुननि जे हथ में हुनुर आहे उहो करे थियूं रखनि, ऐं मर्द बि हुननि जा मज़दूर आहिनि। तंहिंजे करे उन्हनि वटि एतिरी का गुंजाइश न आहे जो पेट पालनि, रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारनि या शादियुनि जा सामान ॾियनि। ऐं वरी जिन सां उन्हनि जी शादियूं थियनि थियूं उहे बि उन्हनि जहिड़ा ई ग़रीब, उन्हनि जे घर में ऑलरेडी कुझु न हूंदो आहे, सभु हिक जहिड़ा। तंहिंजे करे ही 4 शयूं अगरि हुननि वटि वञनि थियूं त हुननि जी ज़िंदगीअ में रोज़मर्रा में थोरी आसानी पैदा थी वेंदी। सो अलाह साईं अजर ॾींदो तव्हां सभिनीनि खे बि जेके जेके मूंसां शामिलु आहियो, अलाह क़बूल करे। मां ॾाढी दिलि सां, ॾाढी मुहबत सां, ॾाढी कोशिशि करे, क़ीमतूं घटि कराए, बहस करे ऐं 4 दुकान चेक करे पोइ मां शयूं वठंदी आहियां, त जीअं कोशिशि कयां त कुझु पैसा बचनि त वरी उन्हनि मां का ॿी शइ अची वञे। सो अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा लख एहसान करम, तव्हां सभिनीनि जी महिरबानी, थैंक यू सो मच। इहा सभिनीनि जी पाण सां भलाई आहे। सो ज़रूरु सोचियमि त इहो तव्हां सभिनीनि सां शेयर थियणु घुरिजे। ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं मां बेइंतिहा ख़ुशि आहियां त नंढे हूंदे खां गुॾियुनि जूं शादियूं कराए ऐं उन्हनि जा ॾाज ठाहे अॼु मां वॾियुनि गुॾियुनि ताईं पहुती आहियां। अलाह जी महिरबानीअ सां जज़्बो आहे, शौक़ु आहे, दिलि आहे ख़िदमत करण जी, ऐं चाहियां थी त ॿियनि जे लाइ कुझु न कुझु ज़िंदगीअ में करे वठां। सो उहो कमु सिलसिलो जारी आहे ऐं मूंसां तव्हां सभई शामिलु आहियो। सभिनीनि जा लख कुर्ब थोरा, तव्हांजूं महिरबानियूं, ख़ुशि जो, आबाद जो, जिते बि आहियो ज़रूरतमंदनि जी मदद कयो, जेतिरे लेवल ते बि थी सघे। हिकु जोड़े जी थी सघेव, सॼे सामान जी थी सघेव, तव्हां वटि अलाह जो ॾिनो जेतिरो बि आहे उनजे ॾिने मां ॾियो, ऐं ॾियण जी तौफ़ीक़ बि अलाह ई ॾींदो आहे। सो अलाह तव्हां सभिनी खे ॾियण जी तौफ़ीक़ ॾिए। मोकिलायूं था वरी कंहिं अहिड़ी ॿी वीडियो सां, अहिड़ी कंहिं ख़बरुनि चारुनि सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलाह वाही।